गाइस कीअं आहियो सभु ठीकु आहियो उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदा वीडियो खे बिल्कुलु स्किप न कजो पूरो वीडियो ॾिसिजो इंशाल्लाह ऐं असांजो वीडियोस रिएक्शन जो तव्हांखे कीअं थियूं लॻनि पसंदि आहिनि ऐं उन खां अलावा को टॉपिक हुजे त उहो असांखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो अॼु जो जेके रिएक्शन वीडियोस असां ॾींदासीं कुझु फहद कुरैशी जा फनी वॉइसिस आहिनि कुझु सुठा टिकटॉक्स आहिनि जंहिं ते असां रिएक्शन ॾींदासीं महिरबानी करे वीडियो पूरी ॾिसिजो बात करियो हलूं था रिएक्शन दिल मेरा तोड़ गया वाह उमरानी अरे बड़ा दोस्त है अब चढ़ी आया खाई दो चरिया थी मतलब तो ये मना फैंस जो क्राउड है एकड़ो मतलब पसंद था कंस मानू सो एडो रिएक्शन दिनों दस मानू गाने ते वाह वाह दिल मेरा तोड़ गया दोस्तों मां अशफाक अली जानियो मां चाचा बबलू असांजी प्यारी भेण आहे जी आईडी आहे टिकटॉक ते सॼे खानदान खे बाबा हाणे टिकटॉक ते मोकिलियो हालत आहे मुंहिंजे नाले सां इनखे महिरबानी करे लाइक कयो फॉलो कयो सपोर्ट कयो जीअं असांखे प्यार मोहब्बत ॾियो था इनखे प्यार मोहब्बत ॾियो ऐं सपोर्ट इनखे प्यार मोहब्बत ॾिजो सपोर्ट कजो बाबा महिरबानी करे इनखे लाइक कयो फॉलो कयो चाचा बबलू तरफा बाबा मां सभिनी खे चई छॾियो तो लाइक फॉलो कंदा थैंक यू सो मच ता शेपर ये को कलफ कराया याद अली गुल मला मुझे मतलब फेवरेट है कॉमेडियन स्त्री कराया हो कलफ मुर्स त शापर न त पोता जण त खदड़ो रखो आसा मजाक कंदो आहे थोड़ो मरे एक्सप्रेशन तेरी गाल ना अचो था सिंधी मौसीकी की तरफ सिंधी मौसीकी छोटी ता शेपर ये को वाई फहद शो जो आज थोड़ो सिंधी स्पीकिंग मतलब सिंधी टॉकिंग मतलब गलाए तो लैंग्वेज सो डिसोंस मां दादू साया तहां सां मिलण मां तारी वडी भेण मोके कने कहला एकड़ी जे डॉट की गाड़ी हां दबो बुला साथ खण बा मां ताके दबो बुधाई हां बुधा सेल्फी कढाई सेल्फी ने लड़की ने लगाई अपनी जी हवाए पंहिंजो फहद कुरैशी फनी वॉइस ॿुधूं था मजनू ये बाबा अक्सर जमाली ते छेतो आशिक को समझो ना बाबा जी रांझे से राम जी खाक शानी ये शीरीअ जे इश्क में फरहाद नदियूं आयूं ये फहद तुझे लाइ धिक्का खाइण लाइ भी तैयार आहे कसम सां माके दाजे में बजरे में मिलिया उहे भी खपाए तुझे कढ बार पिटी कर घरन ते लोन कर्जी बणजी भी तोसा मिलंदा रे ज़बान आमो समझई ना छाजे करे खबर अथई और खुदा जो कसम खणी में ॻाल्हि करे जेनी कुरश तोसा आमू साम्हूं मिलंदो न या तो मुझे साह निकरी वेंदो या तो मैं चरियो थी वेंदो छो त अक्सर माना ओ अल्लाह साईं हुन हज़रत मूसा ज़िद कयो अल्लाह साईं खे त मूंखे पंहिंजी झलक ॾेखार अल्लाह साईं चयो त बाबा तूं मुंहिंजी झलक बर्दाश्त न करे सघंदे थोरी झलक ॾेखारी त बेहोश थी वई 40 ॾींहं जेनी मां तोखे साम्हूं ॾिठो न 80 ॾींहं बेहोश थी वेंदो त समझो जॾहिं मूंखे 17 ड्रिपियूं चढ़ण हराम पाई पोइ वञी को मां सिधो एॾी मुंहिंजी तोसां मोहबत पर हाणे दिल सा मना एंड करे छी तारे ने यार आने भला अकेले कुरैशी के वजन सोचा जो यार दुनिया का आगे चाहे और मां तो सवायो चाहे तो क्या हो गया उसमें क्या पड़ा इने करे मुता हमारी दिल वाह यार जबरदस्त शर्माई तो डाडो या ड्रजनो या जिए मजनू जबरदस्त यार सो अॼु जी रिएक्शन वीडियोस असांजी हिते ख़तमु थी वई आहे सो तव्हांखे असांजी वीडियोस कीअं लॻी कमेंट में लाज़मी ॿुधाइजो ऐं उन खां पहिरियां असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं उन खां अलावा बेल जे आइकन खे दॿायो जीअं त असांजूं जेके बि वीडियोस जूं नोटिफिकेशन तव्हां वटि अची वञनि ठीकु आहे ऐं तव्हांखे कंहिं बि टॉपिक ते रिएक्शन या वीडियोस टॉपिक जा खपनि त असांखे लाज़मी कमेंट में ॿुधाइजो अल्लाह हाफ़िज़।